नाज़रीन मेहरान टीवी में भली कार मां था मुबशर सोली आऊं आहियां पेरिया गुल सबका पेरिक नज़र हेडलाइंस ते। पाकिस्तान स्टॉक मार्केट में शदीद बाढ़ आई। अॼु कारोबार दौरान 100 इंडेक्स में 5,478 पॉइंटुनि जी लॉट, 100 इंडेक्स 1,67,091 पॉइंटुनि ते बंद थियो। सिक्योरिटी फोर्सेस जो पश्चिम वारे इलाइक़े में ऑपरेशन, आपघाती बमबार समेत 5 ख़ारजी मारिजी विया। हथियार ऐं बारूदी मवाद हथ। ISPR जो चवणु आहे त मारिजी वियल ख़ारजी दहशतगर्द जी केतिरे ई कार्रवाइनि में मुलविस हुआ। मुल्क मां दहशतगर्दी जे नासूर जे ख़ात्मे लाइ कार्रवायूं जारी रहंदियूं। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त पाकिस्तान दिफ़ा जे हक़ तहत क़दम खणी रहियो आहे। अफ़गान इख़्तियारनि तंबीह बावजूद के बि एतबार जोगा क़दम न खयां। पाकिस्तान सब्र जो मुज़ाहिरो कयो ऐं कार्रवायूं महदूद रखियूं। पंहिंजे बयान में सदर आसिफ अली ज़रदारी वधीक चयो आहे त अफ़गानिस्तान में हालतूं गणती जोगियूं ऐं ग़ैर यकीनी वारियूं आहिनि। तशद्दुद जा मंसूबा जोड़ींदड़ पहुच खां ॿाहिरि न आहिनि। अमरीका जे उत्तर ओभर वारे इलाइक़नि में शदीद बर्फ़ानी तूफ़ान, 5 करोड़ 40 लख माण्हुनि लाइ अलर्ट जारी। 6 रियासतुनि में एमरजेंसी लागू। तूफ़ान सबबि 15,000 खां वधीक उॾामूं देर जो शिकार, 3,500 खां वधीक उॾामूं मुअतल। न्यूयॉर्क सिटी में रात जो 9 वॻे खां मंझंदि 12 वॻे ताईं सफ़र ते पाबंदी। मेयर ज़हरान ममदानी न्यूयॉर्क सिटी में स्कूल बंदि करण जो हुकुम ॾेई छॾियो। अमरीका ऐं ईरान विच में ॻाल्हियूं ख़मीस जे ॾींहुं जिनेवा में थींदियूं। ओमान जे परॾेही वज़ीर तस्दीक़ करे छॾी। ईरानी सदर मसूद पेज़ेशकियान चयो आहे त अमरीका सां ॻाल्हियुनि जा मस्बत इशारा मिलिया आहिनि। अमरीकी क़दमनि ते नज़र आहे। हर इम्कानी सूरतहाल लाइ तयार आहियूं। वॾे वज़ीर जी सदारत हेठि कराची जे तरक़ियाती मंसूबनि बाबति इजलास, रेताउनि ते अॻिभराई जो जाइज़ो। इजलास में नासिर शाह, जाम खान शोरो, मेयर मुत्साबाब ऐं ॿिया शरीक। इजलास में ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो वियो त कराची जे 285 तरक़ियाती स्कीमुनि ते 86 अरब 94 करोड़ रुपयनि जी लाॻत जो अंदाज़ो लॻायो वियो आहे। हलंदड़ माली साल दौरान कराची जी तरक़ियाती स्कीमुनि ते 13 अरब 15 करोड़ रुपया ख़र्च थी चुका आहिनि। इजलास के खिताब कंदे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त सिंध हुकूमत कराची जे इंफ्रास्ट्रक्चर जी बहितरी लाइ पुरज़म आहे। बहितर रोड ऐं ट्रैफ़िक जी रवानी पीपल्स पार्टी हुकूमत जी अवलियन तरजीह आहे। टंडो गुलाम अली भरिसां कोच रक्षा खे बचाईंदे कार सां टकराइजी वई, 2 ॼणा फौत व ज़ख़्मी। डिगड़ी रोड ते हादसे में जावेद टालपुर ऐं फारूक ख़ासकेली फौत थी विया। ज़ख़्मी अस्पताल मुंतकिल। फौतुनि जा लाश अस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बैदि घर पहुचाया विया। वारसनि में कोराम मची पियो। कश्मीर भरिसां हथियारबंदनि हथां नौजवान क़तल, वारसनि जो लाश रखी धरणो। मज़ारी ॻोठ में हथियारबंदनि गोलियूं हणी नौजवान हज़ार ख़ान मलिक खे क़तल करे छॾियो। वारसनि जो कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सुई लिंक रोड ते लाश रखी धरणो। गाॾियुनि जूं कतारूं लॻी वियूं। वारसनि जो चवणु आहे त जेसीं ताईं नौजवान जा कातिल गिरफ़्तार न थींदा एहतजाज जारी रहंदो। सिंध हाई कोर्ट सिखर जाम महताब ॾहर हमले केस में शहरयार ख़ान जी कच्ची ज़मानत रद्द करे छॾी। सर्किट बेंच तरफ़ां अॻूणो MPA शहरयार शहर ऐं संदसि पुटु पेश न थियण ते कावड़ जो इज़हार। घोटकी ट्रायल कोर्ट हमले केस मां शहरयार ख़ान शहर जो नालो ख़ारिज कयो हो। जाम महताब ॾहर ट्रायल कोर्ट जे फ़ैसिले खे हाई कोर्ट में चैलेंज कयो हो।